असां हिन टाइम ते मौजूदु आहियूं ज़िला टंडोलिया जे तालुका झंडोमरी में, जिते ॻोठ ग़ुलाम सिंध मरी में अॼु जेको आहे अल ख़िदमत फाउंडेशन जमायत इस्लामी पारां जेको हिते राशन जेको तक़सीम कयो पियो वञे। अचो त हिते जेको आहे त मौजूदु जेके ॻोठाणा आहिनि ऐं ॿियो असांजो जेको अल ख़िदमत जमायत इस्लामी जी जेका टीम आहे उन सां ॻाल्हाईंदासीं। त राशिद भाई, अॼु जेको आहे त हिते जमायत इस्लामी अल ख़िदमत फाउंडेशन जेके जी टीम जेका हिते पहुती आहे अव्हां जे ॻोठ में, हिते जेको आहे त राशन वग़ैरह डिस्ट्रीब्यूट लाइ, त इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? साईं, सभ खां पहिरीं त अल ख़िदमत फाउंडेशन वारनि जी वॾी महिरबानी जो हिन असांजे ॻोठ में अॼु ग़ुलाम सिंध मरी में रस्ते जी बि सहूलियत कोन्हे, एतिरो पाणी हो, उन जे बावजूदि हिते पहुता आहिनि ऐं माण्हुनि खे हिकिड़ो रिलीफ ॾिनो अथनि, राशन ॾिनो अथनि। ऐं अल ख़िदमत फाउंडेशन वारनि जो शुक्रियो अदा कयां थो ऐं उमेदु कयां थो त इंशाअल्लाह हिननि जी फाउंडेशन अञा वधंदी ऐं माण्हुनि ग़रीबनि जी ख़िदमत कंदी, जेका अॼु हिननि कई आहे, अमली तौर ते हिननि करे ॾेखारी आहे। महिरबानी साईं। इन खां अॻु में को सरकारी को इदारो या को ॿियो को जमायत वग़ैरह या को ॿियो इदारो हिते तव्हांजे ॻोठ में को अची पहुतो आहे? असां वटि हिन ॻोठ में हेसि ताईं त अञा का जमायत वग़ैरह को आयो आहे, को अची कोई माण्हुनि खे को रिलीफ ॾिनो हुजेसि ॻोठ में लंघी अची करे। ही पहिरियों ई अल ख़िदमत फाउंडेशन वारा आहिनि जेके इन ॻोठ ताईं पहुता आहिनि। हिते जेको ही पाणी जेको बीठो आहे, त इहो पाणी कढाइण लाइ को सरकारी इदारो तव्हां वटि को आयो आहे, मिसाल मुख़्तियार कार या AC वग़ैरह या DC जो को माण्हू वग़ैरह या चूंडियल नुमाइंदो? असां वटि हिते ऑफिसर आया आहिनि, AC साहिबु बि आयो आहे, मूं हुनखे रिक्वेस्ट बि कई आहे त भई असांखे पाणी जो गस वठी असांजो पाणी निकाल कराए वञो। उहे पहिरियां मूंखे चई हफ़्ते में, वरी ॿियो हफ़्तो, पर आउं सम्झां थो 2 महीननि खां मथे गुज़री वियो आहे। अञा ताईं असांजे ॻोठनि जो ॿनियुनि जो त ठहियो, पर ॻोठनि जो पाणी निकाल कोन थियो आहे। सो इहो गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी बि आहे त इहे असांखे पाणी कढाए ॾियनि ऐं अञा ताईं उन ते को अमल कोन थियो आहे। पाणी इलाही बीठो आहे ॻोठनि में। जॾहिं त टंडोलिया ज़िले जी जेका रिपोर्ट जेका आई आहे त असां उन में 82% जेको आहे त पाणी हुन चवनि पिया त असां निकाल कराए चुका आहियूं। त हीअ हिते जेको असां जॾहिं आया आहियूं त असां ॾिसूं पिया त हीअ सूरत हाल, त हिते त पाणी जेको आहे त बिल्कुलु जीअं आहे तीअं बीठल आहे। त हिते को माण्हू माना जेको आहे अञा ताईं केर बि कोन पहुतो आहे, न की हिननि अची पाणी कढायो आहे। पोइ भला हिननि पाणी किथां कढायो आहे? हीअ जेके चवनि पिया त असां 82% असां पाणी कढाए चुका आहियूं। साईं, असां त सम्झूं ईअं था त हिन इलाइक़े मां पाणी जीअं बरसातूं पवनि त को 10% बि कोन निकितो आहे। पोइ अलाह जी हवा ऐं उस उन सां 10% फ़र्क़ु आहे, पर 90% पाणी अञा उहो बीठो आहे जो रोडनि ते पाणी ते अञा बीठो आहे। त का गवर्नमेंट हिते त अञा असांखे का बि रिलीफ कोन ॾिनो आहे, न का नाली खोटाए ॾिनी हुयसि, न किथां को गस खोलायो अथनि। इहो असां तव्हांजे तवस सां चऊं था त असांजो आवाज़ु पुॼायो त भई असांजो पाणी ॻोठनि जो निकाल ते। इलाही ॻोठ पाणी में पिया आहिनि, हीउ हिकिड़ो कोन्हे, हिन खां पोयां बि ॻोठनि, हिन खां अॻिते बि ॻोठनि, सभु पाणी में आहिनि अञा ताईं। जी अब्दुल्ला भाई, तव्हां अॼु जेको आहे हिते ॻोठ हाजी ग़ुलाम सिंध मरी में हिते पहुता आहियो, त हिते जेका तव्हां सूरत हाल जेका त तव्हां छा ॾिठी आहे, हिते कहिड़ा सूरत हाल आहिनि? जज़ाकल्ला नदीम भाउ, अस्सलाम वालेकुम। नदीम भाउ, तव्हां ॾिसो पिया त हीअ सूरत हाल तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे त चौधारी असांखे पाणी पियो ॾिसण में अचे, ॼण असीं कंहिं ढंढ जे विच में जेको आहे सो पुॼी चुका आहियूं। ऐं मूंखे हैरत थी थिए त अहिड़े इलाइक़े में हिकु जेको आहे सो जीअरो जाॻंदो इंसानु कीअं पियो रहे। ऐं जस हुजे हिननि सभिनी माण्हुनि खे त पंहिंजी मुश्किलातुनि ऐं सभिनी अज़ियतुनि खे विसारे करे पंहिंजनि ॿारनि कखनि ते जेको आहे सो वेठा आहिनि। ऐं पर जीअं रियासत जो हिकिड़ो कमु हूंदो आहे त उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो संभालीनि, पर उहा किथे बि असांखे उहा रियासत जी रिठ ॾिसण में कोन पई अचे। ऐं पर अल ख़िदमत जॾहिं राशिद आलम साहब जी मार्फत जॾहिं इहो ॿुधो ऐं हिन इलाइक़े खे अची विज़िट कयो, उन खां पोइ अल ख़िदमत जी हिकिड़ी बाउंड्री हूंदी आहे, जेका हिकिड़ी लिमिट हूंदी आहे, उन में रही करे असां जेको आहे सो हिननि जे पूरे ॾुखनि जो असीं मदावा त नथा करे सघूं, पर कुझु न कुझु जेको आहे सो हिननि खे हिकिड़ी सपोर्ट ॾियण लाइ असीं हिते पहुता आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला अल ख़िदमत जो ही ख़िदमत जो सफ़र जारी सारी रहंदो। अशफाक, आज आप लोग यहाँ पर आए हो इस इलाके में, आप लोगों ने क्या देखा यहाँ पर? आप क्या आज आपने डिस्ट्रीब्यूट भी किया है, और इस इलाके का सूरत हाल क्या है जो आपने देखा है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तकरीबन कुछ अर्सा 15 दिन पहले हमने कैंप लगाया था, मेडिकल कैंप। उसके आके देखा तो हमने बोला कि यहाँ पे राशन वगैरह की और आवाम की ज़रूरत है, क्योंकि पानी बहुत ज़्यादा खड़ा था। उस दौरान हम इस गांव में आ नहीं सक रहे थे। अभी थोड़ा बहुत अभी भी रोड के ऊपर पानी है, जिसके अंदर हमारी गाड़ी भी आज फंस चुकी थी। तो गांव वाले आए, इन्होंने इनकी मदद के ज़रिए हमने वो मतलब कि गाड़ी को धक्का दे के निकलवाया हर चीज़।
और इंशाल्लाह मच्छरदानियाँ भी लेके आए हैं, राशन लेके आए हैं और कुछ चादरें हैं जो, क्योंकि अभी आगे मौसम सर्दी का आ रहा है, उस हवाले से चादरें वगैरह लेके आए हैं, वो भी इनको दे रहे हैं। और इंशाल्लाह कोशिश करेंगे कि हम अपने बड़ों को और बताएं, इसका नाम क्या, कि ये सूरत हाल है, उनको बताएंगे। इंशाल्लाह उम्मीद है कि जितना हो सके और मज़ीद हमारे से हुआ तो हम और करेंगे।